IMF इलाक़ाई तकरार में इम्कानी इज़ाफ़े खे मईशत लाइ ख़तरे जो कारण करार ॾेई छॾियो। हलंदड़ माली साल जे पहिरें टिमाही में लॻभॻ 194 अरब रुपयनि जी आमदनी जी खोट पूरी करण लाइ इज़ाफ़ी टैक्स जी तजवीज़। ज़रियनि मौजूदु पाकिस्तान ऐं IMF विच में ॿिए मुआशी जाइज़े जे सिलसिले में पॉलिसी सतह ते ॻाल्हियुनि जो अमल आख़िरी मरहले में दाख़िल थी वियो आहे। ॿिन्ही धुरियुनि जे विच में पॉलिसी जे मसवदे खे हतमी शक्ल ॾियण ते मुशावरत जारी आहे। सिंध ऐं पंजाब हुकूमतुनि में तकरार ते सदर पारां ॻणती जो इज़हार। मौहसिन नक़वी खे किरदार अदा करण जी हिदायत। कराची जे बिलावल हाउस में सदर आसिफ अली ज़रदारी सां वफ़ाक़ी घरू वज़ीर मौहसिन नक़वी मुलाक़ात कई, जंहिं दौरान मौजूदा सियासी सूरतहाल समेत सिंध ऐं पंजाब जी हुकूमत विच में जारी तकरार ते ॻाल्हि ॿोल कई हुई। ज़रियनि मौजूदु सदर आसिफ ज़रदारी पंजाब हुकूमत जे बयाननि ऐं हुकूमती तर्जुमाननि जे इल्ज़ामनि ते ॻणती जो इज़हार कयो। सदर तरफ़ां मौहसिन नक़वी खे मौजूदा सूरतहाल में पंहिंजो किरदार अदा करण जी हिदायत। पंजाब हुकूमत खे शहबाज शरीफ कुर्सी ते वेठल सुठो नथो लॻे। नून लीग पंहिंजे घर जो झेड़ो असांजी ॻीची में न विझे। PP इन झेड़े में पवणु नथी चाहे। झेड़ो पंहिंजे घर ताईं रखो। बिलावल भुट्टो ज़रदारी ते इल्ज़ाम लॻाईंदड़ यादि रखनि त ॾुखे वक़्त में हुन ई साथ ॾिनो। PP अॻवान पलवशा ख़ान जे वकार मैदीअ ॿियनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं PP नून लीग जे दादी आहे, उन जे वोट सां हुकूमत में आई आहे। PP कंहिंजी ग़ुलाम नाहे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आसिफ भुट्टो ज़रदारी ते इल्ज़ाम लॻाया विया आहिनि। बिलावल कॾहिं बि मोदी खे पंहिंजे घर न घुरायो आहे। बिलावल हमेशह मोदी जो यार गद्दार जो नारो लॻायो आहे। पाकिस्तान ऐं मलेशिया नौजवान आबादी सां मालामाल आहिनि। ख़्वाहिश आहे त पाकिस्तान ऐं मलेशिया विच में इल्मी सहकार वधीक मज़बूत थिए। क़यादत को वॾो उहिदो न आहे पर अमानत आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो कुआलालंपुर में तक़रीब खे ख़िताब संदसि चवणु आहे त आलमी इस्लामी यूनिवर्सिटी मलेशिया खां डॉक्टरेट जी डिग्री मिलणु एज़ाज़ आहे। मुस्लिम दुनिया जी मौजूदु तरीन दर्जगाह सां सलाह ॾियणु एज़ाज़ आहे। हू क़दरनि ऐं इस्लामी उसूलनि ज़रिए दुनिया में विञायल मक़ाम हासिल करे सघनि था। ज़िम्मेवारी आहे इंसान जी ख़िदमत लाइ नौजवाननि खे मौक़ो फ़राहम कयो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ खे कुआलालंपुर में मलेशियन यूनिवर्सिटी तरफ़ां PhD जी एज़ाज़ी डिग्री सां नवाज़ियो। भारत हक़ जी जंग में पाकिस्तान जो को बि जहाज़ किराए न सघियो। चीनी हथियार उमीदुनि ते पूरा लथा आहिनि। असांजे फ़ौजी तरक़ियाती हिकमत अमली हमेशह असराइती ऐं कारगर प्लेटफॉर्म्स ऐं अंदरे पाकिस्तानी टेक्नोलॉजी खे शामिल करण रही आहे। DG ISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जो अमरीकी मैगज़ीन ब्लूमबर्ग खे इंटरव्यू संदसि चवणु आहे त पाकिस्तान भारत सां हथियारनि जी डोड़ में शामिल न आहे। असांजी दिफ़ाई बजट भारत जी भेट में घणी घटि आहे। असां वटि लामहदूद वसीला न आहिनि। पाकिस्तान कॾहिं बि अंगनि अखरनि ऐं हक़ीक़तुनि खे लिकाइण जी कोशिशि नाहे कई। गज़ा लाइ इमदादी सामान खणी ईंदे इसराइली फोर्सेस हथां गिरफ़्तार अॻूणे सेनेटर मुश्ताक अहमद समेत ग्लोबल समूद फ्लोटिला जा वधीक 131 मेंबर आज़ाद खेनि डिपोर्ट कयो वियो। मुश्ताक अहमद खे उर्दन पहुचायो वियो। नाइब वज़ीर आज़म इसाक डार जो चवणु आहे त मुश्ताक अहमद जी तबियत बहितर ऐं उर्दन जे गादी वारिश ओमान में पाकिस्तानी सफ़ारतखाने में हिफ़ाज़त सां मौजूदु आहे। मुश्ताक अहमद वीडियो बयान में चयो त 5 ॾींहं इसराइल जे बदनाम जेल में रखियो वियो। असांजे मथां कुता छॾिया विया, बंदूकूं रखियूं वयूं, बदतरीन तशदुद कयो वियो। मुतालबनि जी मंज़ूरी जे लाइ जेल अंदरि 3 ॾींहंनि ताईं बुख हड़ताल बि कई। फ़लस्तीन जी आज़ादी जी जिदोजहद जारी रहंदी। सुप्रीम कोर्ट 6वीं आईनी तरमीम ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी सीधी रीत नशर करण जी इजाज़त ॾेई छॾी। अदालत 6वीं आईनी तरमीम ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी लाइव ॾेखारण जूं दरख़्वास्तूं मंज़ूर करे वरितियूं। आईनी बेंच महफ़ूज़ कयल फ़ैसिले जो मुख़्तसिर फ़ैसिलो जारी करे छॾियो। 6वीं आईनी तरमीम ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी।
जैबा ने एक्स अकाउंट पोस्ट के गैर कानूनी करार ॾेई हटाइण जी दरख़्वास्त ऐं मक़बराई इस्लामाबाद हाई कोर्ट जुरियुनि खे 2 हफ़्तनि में जवाब जमा करण जो हुकुम ॾेई छॾियो। नेशनल साइबर क्राइम एजेंसी सुप्रिंटेंडेंट अडियाला जेल समेत ॿियनि जुरियुनि खां जवाब तलब करे वरितो। पंहिंजे सीनियर वज़ीर शर्जील मेमन सां इलेक्ट्रिक कार ठाहींदड़ कंपनी जे वफ़द जी मुलाक़ात। वफ़द में तयारु कयल इलेक्ट्रिक गाॾियुनि जी मॉडल्स, मक़ामी सतह ते सैम्पलिंग ऐं चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर मंसूबनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। सिंध हुकूमत सां प्राइवेट पार्टनरशिप ते ख़्यालनि जी ॾे वठि कई हुई। शर्जील मेमन चयो त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी संदसि हुकूमत माण्हुनि खे जदीद, माहौल दोस्त ऐं घटि क़ीमत वारी सफ़री सहूलियतूं फ़राहम करण जे लाइ पुरज़म आहे। जल्द इलेक्ट्रिक टैक्सी शुरू कई वेंदी त जीअं शहरी बहितर सफ़री सहूलियतूं हासिल करे सघनि। सूबाई वज़ीर नासिर शाह सां चीन जे सीड़पकारनि जी मुलाक़ात। बड़ी सीड़पकारनि खे सिंध हुकूमत सां गॾिजी तरक़ियाती मंसूबनि में सीड़पकारी करण जी आछ। चीनी वफ़द ख़्वाहिश ॾेखारी त सिंध में इंफ्रास्ट्रक्चर, ट्रांसपोर्ट, हाउसिंग ऐं शहरी सहूलियतुनि खे बहितर बणाइण में सीड़पकारी करणु चाहियूं था। नासिर शाह चयो त सूबे ऐं अवाम जी तरक़ी जे लाइ ईंदड़ सीड़पकारनि खे भली कार कनि था। क़यादत जी हिदायतुनि हेठि सूबो तेज़ी सां तरक़ी जे अमल मां गुज़री रहियो आहे। डहरकी जी मुस्ताबाबाद कॉलोनी में मोबाइल रखण तां भाणे जे हथां मासी क़त्ल। जवाबदार आबिद मलिक पीरसन मासी के घर अंदर गोलियों हणी क़त्ल करे छॾियो। पर ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल।